नाज़रीन, अहम ख़बर शेयर कंदासीं। सच मिल भरिसां अरणे शाख में भित किरण सबब औरत समेत 2 ॼणा दबजी फौत थी विया, जॾहिं त हिकु औरत ज़ख़्मी थी पई आहे। अफ़सोसनाक वाक़े में मोहम्मद रमज़ान महर ऐं मसमात अनूरी बेगम मलबे हेठां अची फौत थी विया आहिनि, जॾहिं त ज़ख़्मी औरत खे ॻणती जोगी हालत में नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। नाज़रीन, ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सच मिल भरिसां अरणे शाख में भित किरण सबब औरत समेत 2 ॼणा दबजी फौत थी विया आहिनि, जॾहिं त हिकु औरत ज़ख़्मी थी पई आहे। नाज़रीन, अहम ख़बर बाबति तव्हांखे अपडेट कयूं पिया। सच मिल भरिसां अरणे शाख में भित किरण सबब औरत समेत 2 ॼणा दबजी फौत थी विया, जॾहिं त हिकु औरत ज़ख़्मी थी पई आहे। अफ़सोसनाक वाक़े में मोहम्मद रमज़ान ऐं मसमात अनवरी बेगम मलबे हेठां दबजी फौत थी विया आहिनि, जॾहिं त ज़ख़्मी औरत खे ॻणती जोगी हालत में नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो।